तुझो नालो मोहम्मद नबी से कलमो पढ़ायो कलबी इस्लाम आदो थी इन जे करे रोई थो या तो मसलो ऐ अल्लाह दा रसूल वडो जालिम बादशाह आया वडो जाबिर बादशाह आया मु कई वडा कबीरा गुनाह कया खुदा जी सरकार डाठिया मुखा हेतरा गुनाह थिया 60 साल मुजी जमारा रब सारा तो कर्जे करे अल्लाह इन गुनाह जे एवज मुखा सदको वठे खैर खैरात वठे ताऊ देण ले तैयार आया इन जे करे और तो अल्लाह जे गया ऐ अल्लाह दा रसूल आऊं बादशाह होयस मुझे शाहजा लाठी आयो घुमो पंजे हथन सा 70 न्याणन के काती सा कुठो नारे तकबीर जोर सा नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे तहकीक नारे हैदरी उलमाए आले सुन्नत उलमाए आले सुन्नत उलमाए आले सुन्नत उलमाए आले सुन्नत यार फिक्र मुखे इयो आ गलती आहे गम इयो आहे कलमू त मु पढ़िया पर 70 न्याणियों मु पंहिंजे हथन सां कुठियो हुई कतल सबीन बिंता बियदई न्याणन खे कत्ल कयो छाती तो अल्लाह जे हबीब फरमायो मोहम्मद ते लाथो उनमें अल्लाह फरमायो क़िबला साईं हजरत तकबीर हथ मथे करे नारन जो जवाब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी नारा गौसिया भले आए भला पिनी जानी शान जिए एड़ा तेर अनन ते शल दियारे दिए अखिन हिए बिनी मुरादो मानियो भला रे घट धणी देन भला रे बैत सा अखियों विछाए आजा कंदो तो भले आए भला पिनी तुंजा थोड़ा लख हे गरीबाना कख अची तो जारी अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाह फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور إسلامنا ونور يميننا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله سبحان الله سبحان الله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه
وأصحابه وأزواجه وذرياته وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. سبحان الله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. गोला भली गल थी हो बुधो सिफत सरदार जी गोला भली गल थी हो बुधो सिफत सरदार जी कादिर चयो कुरान में सलवात पढ़ो सरकार जी. निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ व मुकर्रम बिरादर मन जिनके ज़ेरे सदारती जलसो आकिबल साईं हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ जमाली सिकंदरी साहिब ऐं असांजे भाउ नूरल खान खोसो ॿी जेका जमात सबूरी मुंहिंजे साम्हूं वेठल आहे या बीठल आहे तव्हांखे ख़बर आहे नवंबर महीने जी 9 तारीख़ आतर जो ॾींहुं आहे. हिन तव्हांजे ॻोठ में हिकु दीनी जलसो अज़ीम शान थी रहियो आहे जंहिंमें मूंखां अॻु में मुंहिंजे बिरादर अकबर क़िबला साईं नूरान ने ख़िताब कयो. उनखां पोइ लब कुशाई करणु मुंहिंजे लाइ मुनासिब न हुई पर जो के अमर थियो आहे अल अमरो फौकुल अदब जे तहत कुछ मारूज़ात अकाइद नज़रियात ऐं ख़यालात जे बारे में अवां प्यारी जमात खे मूंखे सवलो सिंधीअ में सम्झाइणो आहे. अवां खे उहे ॻाल्हियूं वेही सम्झणियूं आहिनि. अल्लाह साईं खां दुआ आहे रब करीम मूंखे सही सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. तव्हां ऐं असां सभिनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. जाली दौर में महांगाई जे दौर में अज़ीम शान जलसो करण जमात खे घुराइण उलमाअनि खां वाइज़ कराइण या का मामूली ॻाल्हि नाहे. इहो अज़ीम कमु आहे. अल्लाह ताला जेखां घुरंदो आहे उन खां इहो कमु वठंदो आहे.
खुदा ताला खोसन खे जरूरत ॾिनी टमाटा बि लथा हूंदा सारियूं बि लथियूं आहिनि फसल बि लथो आहे पर महांगाई एतिरी आहे हिकिड़ी पोख ॿी पोइ गाए तॾहिं बि पांधी पूरी अहिड़ो दौर आहे अहिड़े दौर में अजीम शान कयो आहे ही गुनहगार पंगिरे का बंद करे तहां जी ज़ियारत जे लाइ पहुतो आहे इंशाअल्लाह आऊं न को आलिम आहियां न को मुनाज़िर इस्लाम आहियां न को कारी आहियां आऊं मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला मुंहिंजी खिदमत पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए हाणे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे माछड़ी करे वेहो हेॾा होॾा उठ वेहुश अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल हलंदी आहे रब पाक जी ख़ासि तवजह उन महफ़िल ते हूंदी आहे ऐं अल्लाह जा मलाइक उन महफ़िल ते रहमत जी बरसात वसाईंदा आहिनि छा ख़्याल आहे त हिन महफ़िल वजह सां कुझु खणी वञूं कुझु सिखी वञूं कुझु ॿुधी वञूं आया आहियूं ख़ाली पर मोटंदासूं त क़ुरान जी रहमत जे सदके सभिनि जो झोलियूं अल्लाह भरे मोकिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अवां खोसर में कई आहे टल तो नंढनि ॿारनि खे खणी तव्हां अॻियां विहारियो आहे वॾनि खे तव्हां पोयां विहारियो मथे जो सूर मौलवी जो पाणे पोइ ॿारनि खे बि माछ कराईंदो महिरबानी करे अॻियां हथु लिखे वठा विच में जॻह ख़ाली पई आहे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह तेरी गाल तव्हां सुजाॻ आहियो या सुतल आहियो सुभान अल्लाह जेकॾहिं सुजाॻ आहियो त सलात ईअं पढ़ो जो सिम नाली टिपे वञी टंडे बागो मटे सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह जेका मौज़ूअ जे मुतलिक़ सूरत पढ़ी आहे उहा सूरत तव्हां सभिनि खे यादि आहे नंढनि खे वॾनि खे पोड़नि खे पकनि खे खोसनि खे जमालनि खे दरवारनि खे मेमणनि खे लुटनि खे जेका बि नमाज़ वेठी आहे मूंखे पका त सूरत अलहम्द शरीफ़ तव्हां सभिनि खे ईंदी आहे अॼु उन जे बारे में ॿुधो अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्हे सुभान अल्लाह ते कम कोन हलंदो ॾाढे जो सुभान अल्लाह कुरान जा आशिक आहियो मुसलमान आहियो कॾहिं कॾहिं कननि ते कुरान जो आवाज़ ईंदो आहे सदाई जलाल तव्हांजो फौजिया सुमरो शमन मिरानी ॿुधंदा आहियो अॼु अल्लाह जो कुरान सां ॿुधो तयार थी वियो कुरान ख़तम थिए ज़ुबान खोले ॾाढे सुभान अल्लाह चओ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सब तारीफ़ो सब वाखाणो उन अल्लाह के जुगाड़ जेको सभिनी जहाननि जो पालींदड़ ये नमाज में आऊं बि पढ़ंदो आहियां नमाज में तव्हां बि पढ़ंदा आहियो आलिम तरे नमाज में अलमद पढ़ंदो आहे जाहिल तरे नमाज में अलमद पढ़ंदो आहे नमाज़ी नमाज पढ़ंदो आहे सना का बाद में औज़ु बिल्लाह का बाद में बिस्मिल्लाह का बाद में सूरत फातिहा पढ़ंदो आहे वो सूरत फातिहा में अल्लाह ताला फरमाए तो सब तारीफ़ूं अल्लाह के जुगाई छा मतलब तब अल्लाह का सवाए पे केरी तारीफ न कजे गालायो दा
कजे न अल्लाह ताला पाण तारीफ फरमाइया अल इज्जतु लिल्लाहि व लिरसूलिही व लिल मुमिनीन सुभान अल्लाह वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून इज्जत अल्लाह जे लाए आहे इज्जत उनके प्यारे रसूल पाक जे लाभ आहे इज्जत मोमिनन जी भी आहे मोमिन जे लाभ इज्जत आहे रसूलुल्लाह जी भी इज्जत आहे अल्लाह जे लाभ इज्जत आहे छा मतलब अल्लाह ताला फरमाइंदो हकुमा अल्लाह आया हुमा मर्जी जो मालिक आया जेके जेतरी इज्जत दिया ओ तेरी इज्जत जो लायक होंदो अल्लाह का पोई पूरी कायनात में वधीक इज्जत वारो तुंहिंजो ऐं मुंहिंजो दिलबर नबी मोहम्मद अरबी आहे अबू बकर सिद्दीक़ का पुछा कर त नबीअ जो शान छा आहे तोखे ॼाण जी कुंड में बबुर जी छां हेठि वाह जे कप ते को मुल्लू मिलंदो वो तोखे तौहीद रिसालत इएं कोन ॿुधाईंदो जे अबू बकर सिद्दीक़ तौहीद रिसालत खे मञो सेना सिद्दीक़ अकबर तू ॿुधा त नबीअ जी इज़त छा आहे अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो त मुंहिंजे महबूब जी इज़त इहा आहे त मां अबू बकर जी दिलि चवे थी त मुंहिंजो न्याणियूं हुजनि मोहम्मद घोट बणिजी मुंहिंजे घर अचे मूं वटि माल हुजे नबी पाक जे अमर ते माल खपाया माल खुटाया माल ख़र्च करिया मूं अबू बकर जो अखियो हुजनि चेहरो मोहम्मद मुस्तफ़ा जो हुजे खुदा पाक जो कसम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु वो सिद्दीक़ जी सदाकत जो बयान बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून वल्लज़ी वो आज़ाद बाबरकात जेको हक़ जो पैगाम खणी आई वो हक़ जो पैगाम खणी अचण वारो तुंहिंजो मुंहिंजो मोहम्मद नबी पाक ऐं जे उनजी तस्दीक कई उनखे मञो उलाइक हुमुल मुत्तक़ून अल्लाह ताला फरमादो है सब मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इंसान के भी पाले जानवरन के भी पाले पक्षिन के भी पाले ओ जीत जल्ला उन्हनि के भी खुदा पाले सभिन के पाले वो चओ न फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 के तो मनो था ना अल्लाह आओ जाओ मुसा गजी तो जाओ फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी सवे साल सदियों गुजरी रो ज़मानो बंदोबस्त तो हले कारखानो कारखानो केर तो हलाए सिज उभराए रोशनी केर तोड़े सिज लाहे रात करे वरी असा के मिठड़ी निंड केर तोड़े साल में बरकत केर तोड़े फसल में बरकत केर तोड़े इज्जत में बरकत केर तोड़े असा के क़यामत वारे ॾहाड़े माफ़ करे मुस्तफा जे सदके जन्नत केर ॾींदो चओ अल्लाह बंदोबस्त तो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे दे
कर मुसलमान छॾे ॾे बानू ज़मीन जे तख़्ते ते नबी के घुराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 अर्श जी बे इज्जत आहे मोरे ने हायो अर्श जी लोह महफूज जी बैतुल मामूर जी बैतुल्लाह शरीफ जी मुझे महबूब जे रोज़े जी खुदा जो घर आ पर मदीने जो शहर हर शहर जी पहजी लया पर मदीनो अना बी शय जेके व्याहन उन्हनि खां पुछो अॼु बि उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा तरी ईंदा आहिनि जॾहिं मुंहिंजे पाक नबीअ जे रोज़े जो तसव्वुर ऐं ख़्यालु ईंदो आहे अल्लाह जो त घर आहे उनमें कोई शक कोन्हे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आओ जमा बैतुल्लाह तवा जो सुभान अल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह जे ॾिसण सां दिल जी ठरे किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह मालूम छो अर्श बे इज्जत वारो फर्श बे इज्जत वारो नबी बे इज्जत वारो दरेश बे इज्जत वारो गौस कुतुब इज्जत वारो ये सब इज्जतूं अल्लाह ताला पाण विरहाए खुदा ताला असा के तो बुधाए तो बराबर नको न थव बराबर सब बराबर नाहिन अब तवा हिते वेठायो सब बराबर आए हो या अवा में फर्क आहे ॻाल्हायो फर्क आहे या सब बराबर आहे बराबर आहे पंहिंजे कद के ॾिसो पंहिंजी शिकिल के ॾिसो पंहिंजे नाले के ॾिसो पंहिंजी ज़ात के ॾिसो पंहिंजे अकुल के ॾिसो पंहिंजी ज़मीन के ॾिसो पंहिंजे फसल के ॾिसो हिकु जहिड़ो त बनायो कोन्हे को तॾहिं अल्लाह ताला इंसाननि में हिकु जहिड़ो न आहे त मुहम्मद अरबी कीअं थींदो तो ऐं मूं जहिड़ो चओ असांजो नबी सवा लख नबियुनि जो सरदार आहे सबसे उर्दू समझो तो हमारा नबी मन असांजो नबी खोसा जवन था असांजो नबी जमाली जवन था असांजो नबी लुंड जवन था असांजो नबी मेमण जवन था असांजो नबी पर मां हीअं छो न चवां त हर कलमे पढ़ंदड़ चवंदो आहे त असांजो नबी ज़ात में फ़र्क़ आहे कद बुत में फर्क नाले में फर्क पर कलमे में फर्क ॻाल्हायो था कलमे में फर्क ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभी तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा पाक जो कसम त अल्लाह ताला ही जहान जोड़िया फर्क रखियो जेड़ो आसमान एड़ी जमीन नाहे जेड़ो मक़बूर एड़ी लई नाहे जेड़ो इंसान एड़ो हैवान नाहे अल्लाह ताला कायनात में फर्क रखियो कारीगर बराबर कारीगरी करे छड़िया जो खुदा जो कसम जेड़ा निहार मुझे रब जी रुबूबियत ऐ मुझे रब जी खालिकियत जो मज़हर सुभान अल्लाह नारे तकबीर हथ मथे करी नारन जो कहा नारे तकबीर नारा रिसालत नारा ताकीद नारा हैदरी मानो मुहांदे में कदे कदे एक जेड़ो होंदो आ मानो भुलजी वेंदो आ
जी मुंह ते मुंहिंजे भाउ के माण्हू इले ई भुलिजी वेंदा आहिनि मूंखां पुछंदा आहिनि छो जो भाउ आहे न त भाउ जी भाउ सां शिकिल मिलंदी आहे अल्लाह ताला नबी करीम खे भाउ ई कोन ॾिनो मता जो मुझे महबूब की शिकल जड़ो हुए अल्लाह ताला फरमातो मौजा हबीब तू अकेलो आ तू दुर्रे यतीमा दुर्र जबोआ मोती के यतीम जबोआ बेमिसाल मोती बंजी तू दुनिया में आयो आए मौजा प्यारा महबूब मोहम्मद करीम को जहरो न को जाओ न को हजरत अली मौल बरकत शाह अहमद रजा खान फातिल बिरलवी रहमतुल्लाह अलैहि ताला फरमान था सबसे आला व औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी खल्क से आम मखलूक में मोमिन इज्जत वारा पर मोमिन का मथे नबी इज्जत वारा वरी नबियन का मथे 313 रसूल इज्जत वारा वरी 313 रसूलन में आमना जो लाल मोहम्मद मुस्तफा सभिन का वधीक इज्जत वारो से औलिया औलिया से रसूल सब रसूलों से आला हमारा नबी ते बढ़िया तो मत खड़ी जो तो मज़ो अचे सबसे आला औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा शान ते बई हथ मथे खयान खुदा जो कसम मरण घड़ी ताई इन हथन के खुदा तला कने में तंग दस्त कोन कंदो छो जो मुझे करे न साईं जे करे शान के बुधी करे खुशी में हाथ मथे खड़ो था त अल्लाह भी खुश थे तो अज मुझे महबूब जो शान बुधी मोजा बाना खुश हो कर पिया सुभान अल्लाह अर्श दी इज्जत फिरी गिरी वरी अल्लाह दी इज्जत फर्श दी इज्जत फिरी गिरी वरी अल्लाह दी इज्जत नबी दी इज्जत फिरी गिरी वरी अल्लाह दी इज्जत छो जो हर शय के इज्जत ॾियण वारो हिकु अल्लाह सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अन्ना महजू अल्लाह ताला फरमातो सिबगतल्लाह व मन अहसनु मिनल्लाहि सिबगा अल्लाह जो रंग अल्लाह जे रंग कथो कुरान मजीद पढ़ो था पान भी पढ़ो पंजन बच्चन के पढ़ायो तवा जे देई शहर में अजीम शान मदरसो साईं जन जो उते बार सयो तो कुरान पढ़े कुरान पढ़ंदो सुभाणे तू मरी वेंदे तुंहिंजो पुट जवान होंदो कब्र ते अची कुरान कुल पढ़ंदो जे पढ़ी कोन होंदो त वो मिठो कंदो करे के मौलवी के करे के अदा हलनी पाणो अणपढ़ियल मौलवी इनके मिलियो सुन्नी कोन मिलियो वो मौलवी केड़ो मिलियो सुन्नी जो जिद छाया वहाबी जिदो था किताब जो हवालो ऐं सही नालो ॿुधाइण जो मुंहिंजे ज़िम्मे आहे जेकॾहिं ॻाल्हि न हुजे त जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा आहे न त कन खोले ॿुध असां फेरे छॾियो असांजी कावड़ अवाम देवबंद ते न आहे ॿुधो अवाम देवबंद ते न आहे देवबंदनि जा जेके मौलवी आहिनि बुलगतुल हैरान तक़वियतुल ईमान
फतावा रशीदिया, इस्फादात यौमिया, सिरात मुस्तकीम, अल्लाह केतिरनि किताबनि जा नाला ॿुधाया। उन्हनि में अहिड़ियूं त गंदियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि जो ख़ुदा जो कसम आहे मूंखे हिन कुर्सीअ ते मिंबर ते वेही चवंदे शर्म थो अचे। हुननि खे त शर्म कोन आयो मौलवियुनि खे जो अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखी विया, पर तोखे मूंखे ॿुधंदे शर्म ऐं हया थो थिए। दुआ अब अल्लाह जो वली भला सच ॻाल्हाईंदो या कूड़ ॻाल्हाईंदो? बेटा ये घोट सचो है ना? फरमा तो नूर तिनी अखां लॾे जिन जिनाए मोहार मली रले पखात न पापिन खां परे परा अॾ पुछा गतनीअ जी छॾ जेके धनारो धार पुट वियो मोरे मथे में लॻो देव बंदे। अब सिर्फ उठायो अब जनाज़ो पढ़ो जनाज़ो पढ़ी बस कयो खणो मौलवी साहब दुआ तो कर। अब दुआ थी वई बस खणो जल्दी कयो देर भी अवा वट त एड़ा कोनी न हेॾा बड़े आहिनि संग मूंखे ॻाल्हायो सुहिणा ॻाल्हायो खणो बस छाजो ख़तमो छाजो क़ुरान मरी वियो ख़तम बस मामू रब ने हिदायो। अल्लाह ताला फरमातो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सुम्मा इलैना तुरजऊन। सुभान अल्लाह हर कोई तवा असा दे मोटीदा इंसान हिते जी पैदावार ना है। ये रूह आसमान में आयो आ, ये जिस्म मिट्टी में छयो मुजादा पो एड़ो मुल्ला जेको तकड़ करे जल्दी कर। अल्लाहुम्मा अग़फिर लि हय्यना व मय्यितना व शाहिदना व गायबिना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना। या दुआ थी वई? अच्छा सही अब खणो बाबे जी दुआ कोन करियो विचारो अड़ पड़ियो फकीर नूरन जड़ो दाढ़ी मुखा वडो बटको बदल हाने जो जल्दी कर पे केरी पूर पे के बगैर दुआ जे पूरे आया पूरन खां पोए गौर सां ॿुधजो चबा इन मौलवी खां मूंखे वठणो आहे बदलो पर कीअं वठा हिकड़ी टन ठाहे मौलवी साहब बाबो गुज़ारे वियो आहे खुदा कारण मानी तू कई आहे अच मुंहिंजी मानी खाई वई। मौलवी साहब मानी ते देर कान के हाओ दावत दे हुन अधु किलो वठी आयो मुर्गी जो ज़ाल किदई अधु किलो विझ मुर्गी 1.5 पा विझ गाढ़ा मिर्च अधु किलो मुर्गी में 1.5 किलो या 1.5 पा मिर्च गाढ़ा हुजन उन बोड़ जो हाल कहिड़ो हुजे धके डूंगो भरे अची मौलवी साम्हूं रखी मौलवी खाधो हिकिड़ो गिराह जो ॾेई अची मिर्च न तपायो अची वात सड़ियो वारो कर पाणी ॾे मिर्च मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़े छॾी न पाणी ख़ुदा जो कसम मुंहिंजी घरवारी ॿोड़ में विधो आहे तॾहिं त गोश्त रखियो आहे उन खां पोइ ॿोड़ तयारु थियो आहे मौलवी खाई या न खाई पाणी कोन मिलंदई त मूं तोबा कई आईंदे दुआ बि घुरंदुसि दुरूद बि पढ़ंदुसि नमाज़ जनाज़ा नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी। इन मौलवी के मिर्च मंजर आईंदा पर असां जहिड़ा मौलवी कोन मंजर आईंदा न को तव्हां जहिड़ी जमात मंजर आईंदा मिर्च मंजर आईंदा। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। अजीजो दोस्तों मुसलमान भाइयों अल्लाह ताला फरमातो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। रहमान भी आया रहीम भी आया। रहीम मोहम्मद नालो सैया मोहम्मद रहीम नालो सैया अब्दुल रहीम नालो सैया
अब्दुल रहमान नालो सही आहे पर मोहम्मद रहमान इहो नालो सही न आहे तो रहमान सिर्फ़ अल्लाह जी सिफ़त ख़ास आहे الرحمن علم रहमान खुदा ताला पंहिंजे महबूब खे क़ुरान पढ़ायो असांजे नबीअ जो उस्ताद अल्लाह मुंहिंजो उस्ताद सां उस्ताद आहे पर नबी पाक जो उस्ताद केरु आहे जो अल्लाह ॾाढे ॻाल्हायो केरु आहे न को अल्लाह जे इल्म में खोटी न को नबी मुसा हे त बाग चवंदा आहिनि अबा वाह जे हुन कपर ते छाए नबी वटि एतिरो बि इल्म कोन्हे लिखियो अथनि किताबनि में वाइदनि में तक़रीर में चवनि था पोइ तव्हां जहिड़ा सादरा मुस्लमान मौलवी सम्झी करे हाउ कनि था ख़ुदा जो कसम आहे हाउ न करियो न निभाउ कनि वटि वञो न को हुनजी सोबत तव्हांखे मिले न को तव्हांजो नज़रियो ख़राबु थिए अबा मां तव्हांखां पुछां थो नज़रियो अक़ीदो या आहे पाड़ वण जी पाड़ आहे न मथे सायूं टारियूं तले हूंदियूं जॾहिं पाड़ मज़बूत हूंदी पाड़ में पाणी हूंदो पाड़ आली हूंदी त उहो मथे वण बि इंशाअल्लाह ताला सर सब्ज़ हूंदो जंहिंजो अक़ीदो ग़लति हुजे भले नमाज़ूं पढ़े भले हज करे भले उमरा करे भले ख़ैरातूं करे उनके कब्र में क़यामत में को फ़ाइदो कोन थींदो जेकर नज़रियो सही आहे अक़ीदो सही आहे त इंशाअल्लाह ताला हिते बि बेड़ा पार त अॻिते बि बेड़ा पार असांजो अक़ीदो कहिड़ो आहे असांजूं निमाज़ूं असांखे कोन छॾाईंदियूं असांजा रोज़ा असांखे कोन छॾाईंदा असांजूं इबादतूं असांखे कोन छॾाईंदियूं कहिड़ी ख़बर क़बूल आहिनि या न आहिनि हिकिड़ी अहिड़ी ज़ात बाबरकात अल्लाह पाक दुनिया में रवानी फरमाई आहे जंहिंजो नालो आहे मुहम्मद रसूलुल्लाह उन नबी करीम जी ज़ात बाबरकात ते ईमान असांजो आहे त क़यामत वारे ॾिहाड़े इंशाअल्लाह कॾहिं सिज हेठि लही ईंदो नेज़े पाद सिज हूंदो हंजर सिज आहे चोथे आसमान ते कहिड़े आसमान ते ये सिद्धो बनाए ही क़यामत वारे ॾिहाड़े फिरी ही सकोरा बर्फ सां सिज खे थधो कनि था घणा दफ़ा 7 दफ़ा परे थो पोइ जून जुलाई में केॾी गर्मी थींदी आहे इहो सिज न लही ईंदो ही तंबू कीअं तंबू इन तंबूअ जी छिक जे बराबरि हूंदो ॿुधाए त पोइ इंसान जी हालत कहिड़ी हूंदी हशर में लहूंदा सवेरा जलाड़ा तिनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा वक़्त जा बादशाह बि हूंदा वज़ीर बि हूंदा मुशीर बि हूंदा नमाज़ी हूंदा बेनमाज़ी हूंदा कई राज जा राणा हूंदा पर वाह हाजी ग़ुलाम नबी महेश तुंहिंजो अक़ीदो उहो फरमाए थो हशर में लहूंदा सवेरा जलाड़ा तिनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा खुद से छोटकारे जो मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाब त इंशाअल्लाह ताला मुझो महबूब ईंदो असां परे ॻाल्हि चवंदासूं असांजो बेड़ो तरी वियो सुन्ननि जो बेड़ो तरी वियो वहाबिन जो बेड़ो बुॾी वियो सुन्ननि जो बेड़ो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे या रसूल अल्लाह अॼु तुंहिंजे करे तुंहिंजनि ग़ुलामनि उम्मतनि जो बेड़ो तरंदो कीअं न तरंदो छो न तरंदो घरना में मोहम्मद रा नया मुर्दे शफी आदम न आदम याफ़ते तौबा न
ननू अज़गर के नजैना हज़रत आदम अलैहिस्सलाम जी दुआ तने कबूल थी जॾहिं नबी पाक जो वसीलो वरितई हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो तड़े तरियो जॾहिं नबी पाक जो हुन वसीलो वरितो आहे उहो क़यामत वारे ॾियार हिन उम्मत जो बेड़ो मुस्तफ़ा जे सदके तरी वेंदो अॼु तारा तुंहिंजे करे गम दर्द हुजा मिठा तुंहिंजे करे अबा हाजी गुलाम नबी महसर तव्हांखे वणे कोन थो छा माण्हू त बाक़ाइदे असांखे चिठियूं लिखी त ॿुधाइनि त हाजी गुलाम नबी महसर ॿुधायो अमा चुप करे वेठा आहियो न को तव्हांखे बुख आहे न को तव्हांखे ॻणती आहे सारियूं तव्हां जूं लथियूं आहिनि टमाटा अव्हां जा लथिया आहिनि फसल लथिया आहिनि ख़ुदा कंदो अव्हां जी ॿनी कुल्ही में बरकतूं हूंदियूं ज़रा होशियार थी वेहो गूंगा थी न वियो ॻाल्हाईंदड़ जो ॻाल्हाईंदड़ छा बिलाल ऐं छा करम वहवा सखी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुहिजा मिठा आऊं तव्हां मुहिजा मिठा तव्हां सभु खुशा जो तुंहिंजे करे अॼु तारा मुहिजा मिठा बुख लॻे न अञा त ट्रेन कोन थियो सारे जी खोलींदा जो मौलवी कोन ॻाल्हाईंदो आहे जमात ॻाल्हाईंदी आहे जमात मौलवी हुजे साईं जहिड़ो जमात हुजे आवाज़ अहिड़ी त पोइ मज़ो ईंदो न साईं ॻाल्हाइण में ॿुधाइण में तकरीर करण में मसला सम्झाइण में अक़ीदो सम्झाइण में मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं जमात ॻाल्हाईंदी आहे अञा जेको ख़ासि मुक़रर आहे उहो त अचे पियो सीअ जे करे अलाए छाजे करे या मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कोन थी अचे इहो वरी कीअं थो वेह कुर्सी ते ज़ोरी वेंदो ज़ोरी बरोदर खे अलाह ताला सब्र ॾिनो वाह मुंहिंजा मौला तो क़ुरान जे करे मुस्तफ़ा जे करे इज़त ॾिनी आहे जो माण्हू मिलनि था हथ चुमनि था ॿाहूं ॿधनि था दावतूं कनि था क़ुरान जे करे ॾिनी आहे आमला जो लार न अचे हा न क़ुरान छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा मुहिजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारा बेड़ो तरियो मुहिजा मिठा तुंहिंजे करे छो भला आड़ा हमा आज़ाद इब्राहिम थियो थियो जेके चवनि था नबी असां जहिड़ा आहे में खिड़ जेकॾहिं हूंदे नबी जहिड़ो त जीअं हज़रत इब्राहिम बची वियो इहे तूं बि बची वेंदे इब्राहिम अलैहिस्सलाम जो ख़ालिक़ बि अलाह हुआ तुंहिंजो ख़ालिक़ बि अलाह हुआ इब्राहिम अलैहिस्सलाम जो ईमान बि अलाह ते हुयो तुंहिंजो बि ईमान अलाह ते आहे चवीं थो नबी असां जहिड़ो बि छॾा ओ मुला बाहि में खिड़ असीं ॾिसूं जेकॾहिं बची वे त हाओ तुंहिंजी दावा सची आहे पर सड़ी कोयलो थी वे मरी वे त असां कोन मञींदासूं नबियुनि जो शान उम्मत खां मथे आहे आड़ा हमा आज़ाद इब्राहिम थियो आज़ाद इब्राहिम थियो बारल बरल ठपा ठरियो मुहिजा मिठा तुंहिंजे करे
वेठल जमात जो मुस्तफा जे सदके बेड़ो तरी वियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। समा हिन महफ़िल जो क़दर असां खे मरण खां पोइ क़बर में पवंदो। क़यामत में थींदो त बराबर 9 नवंबर ते खोसन जे ॻोठ में मुस्तफा जे शान अबू बकर सिद्दीक़ जे शान में जलसो जो हो। फलाना फलाना मोमिन मुसलमान आया हा। अज मां अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके सभिनि खे तो माफ़ करे छॾिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अबा अल्लाह के को जलण वारो आहे? मुल्लो अल्लाह के जलींदो? मौलवी तो ते फतवा हणंदो, मुल्ला मुंह ते फतवा हणंदो, अहल सुन्नत ते फतवा हणंदो तो खुदा के जो न नबी करीम के खुदा एडी इज्जत ॾिनी आहे। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। बाकी मुझा बचा 15 मिनट। हाणे 15 मिनटनि में तव्हांखे अहिड़ो सुजाग थियणो आहे जो ख़बर पवे त बाक़ी सुन्नी अॼु बि सुजाग आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमातो क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो, नंढा वॾा सभु ईंदा, आफीसर बि हुते हूंदा, वक़्त जा बादशाह बि हुते हूंदा, सभु हुते हूंदा, पर सभिनि जा कंध हेठि हूंदा। वख़शअतिल अस्वातु लिरमूज हूंदा, सब खामोश ॻाल्हाए खे। अल्लाह के ॾाढी कावड़ आहे। अल्लाह के एडी कावड़ बि अहिड़ो अल्लाह ने अॻु कावड़ियो न पोइ कावड़बो। एडी कावड़ में केरु परचाए? आदम अलैहिस्सलाम चयो इज़हबू इला गैरी, ओ माशर जे मैदान वारो मूंखे छॾियो, ॿिए कंहिं ॾे वञो, ॿिए कंहिं ॾे। थींदा हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाए थो इज़हबू इला गैरी, मूंखे छॾे ॿिए ॾे वञो। पोइ ईंदा हज़रत इब्राहिम वटि। इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं चवंदो इज़हबू इला गैरी। किस्सा मुख़्तसर सभिनि नबियुनि खां जवाब मिलंदो। पोइ हज़रत ईसा वटि ईंदा। ईसा अलैहिस्सलाम ॾस ॾींदो। उहो कहिड़ो ॾस आहे तव्हां बि ॿुधो, पंहिंजी दिलि खे ठाहियो। इज़हबू इला मुहम्मद। मुल्ला चवंदा नबीअ जे दर ते वञण सां फ़ाइदो न आहे। अरे नबीअ जो अक़ीदो आहे ईसा ख़ुदा जो नबी आहे। उहो चवंदो ॿियनि ते न, आमना जे लाल जे दर ते वेंदा त ख़ुदा परची पवंदव। किरत न ॼाणा आऊं ॿी काकार, तुंहिंजो नाम गफूर रहीम, तुंहिंजो नाम गफूर रहीम। गफूर रहीम त आहे, अॼु कावड़ो वेठो आहे। अॼु कावड़े अल्लाह खे केरु परचाए? परचाईंदो त तुंहिंजो मुंहिंजो नबी मोहम्मद मिठो परचाईंदो। किरत न ॼाणा आऊं काकार, तुंहिंजो नाम गफूर रहीम, मौला तुंहिंजो नाम गफूर रहीम। लोग रुसे त ऋण में छॾे ॾे, रिज़्क़ ॾींदो सबके छॾे तूं, ॾियण जो तूं आई दातार, ॾियण जो आई तूं दातार, तुंहिंजो नाम गफूर रहीम, तुंहिंजो नाम गफूर रहीम। कायनात में अल्लाह ताला विराए छॾियो आहे 99 हिस्सा रब जी रहमत जा। क़यामत में हिन गुनहगार उम्मत जे लाइ हूंदा। इंशाअल्लाह ताला अल्लाह जी 99 रहमत जन हिस्सनि में मुस्तफा जी रहमत बि गॾु हूंदी। अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुल्लो चवंदो नबी असां जहिड़ो आहे। अल्लाह चवंदो मुंहिंजो नबी अवां जहिड़ो न आहे, सॼे जहान जे लाइ रहमत बणिजी आयो।
अबा मुझे आका फरमायो इन्नमा अना कासिमुन वल्लाहु योती मत जो स्टेशन आहिन इते वींदा अवा चढ़दा के गौसुल आलमीन जे दर ते पहुंचंदा के गौसुल आलमीन जे दर ते पहुंचंदा के मदीने वाले मुझे आका जे दर ते मदीने वनी पहुंचंदा के वरी मुझे पीर अब्दुल कादिर जीलानी जे दर ते वनी पहुंचंदा मुझे पीर चढ़ो कहजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर न तवा अराज केंदा मुरीद आयो जीलानी सुभान अल्लाह जीलानी से जीलानी खुदा जो कसमा सुने अब्दुल कादिर जीलानी फरमाता त मोजो नालो उहो वठंदो आ जेके अल्लाह घुरंदो आ मुरीद तो परे जी गाल आ मोहब्बत करण तो परे जी गाल आ यारी मल्हार या तो परे जी गाल आ पीरान पीर जी यारी कर न तू जो खीर खरंदो न तू जो खीर खुटंदो करे तिरस उन पीर सा तू वायदो निभाए ते सक इंशाअल्लाह ताला तू जो खीर न खुटंदो न खरंदो त चओ मुझे पीर जहड़ो कहजो पीर न आ मुझे पीर जहड़ो कहजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर न दर खोड़ मगर दस्तगीर न अल्लाह कावड़ियो वेठो परचा केर असां जो खुतबो केड़ो होंदो अल्लाह जी हम्द ई सलाह होंदी एड़ी हम्द ई सलाह कंदो तो अल्लाह ताला फरमांदो इरफा रसक या मोहम्मद नालो जुमो इरफा रसक या मोहम्मद सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा प्यारा महबूब मोहम्मद मथो मथे खणो अबा सजदे में इंसान जो मथे मथो किथे होंदो आ जमीन पे पर नबी से फरमाता जमीन जमीन आ पर अल्लाह जे बिन्नी पाक बेमिसाल बेमिसल कदमन जे विच में अची मो पालो सजदो कंदो आ अल्लाह के हथन का पाक पैरन का पाक पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता त बेमिसल बेमिसाल कुदरत जा के कदम आइन उनन के विच में अची बानू सजदो कंदो आ सुभान रब्बियल आला ता भी चओ सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला भाई तो का नमाज ना पढ़ो जो नमाज पढ़ो था ना नमाज पढ़ो था तो मेहरबानी जाओ पढ़ो पढ़ो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला ओ मुझा प्यारा महबूब मथो मथे सामू खुदा है सामू खुदा जी ज़ात है सल मुझा महबूबा घुर बेन सा खुदा गालाए कोन पयो ऐ नबी जी मर्जी खुदा ताला पूछे पयो हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलकार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी हर कोई प्या चाहे मर्जी हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलकार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी अॼु ख़ुदा ताला जी तो मुंहिंजा प्यारा महबूब घुर छा घुरणो अथई हो मुंहिंजा मौला ॿियो कुझु कोन थो घुरां उम्मत बख़्शे ॾे उम्मत
मुझा गुलाम गुनहगार आहिन कदे नमाज पढ़ी होंदी कदे कोन पढ़ी होंदी कदे रोजा रखिया होंदा कदे कोन रखिया होंदा गुनहगार ऐबदार उम्मता ओ मुझा मौला मुखे मुंजी उम्मत बख्शे दे अल्लाह ताला फरमाए तो त महबूब तो घुरियो मूं तोखे ॾेई छॾियो इहो मुंहिंजे हबीब सॼो क़ुरान पढ़ी वरितो मुल्ला चवनि था 40 साल खां पोइ नबी थियो आहे नबी से फरमाईंदा अञा आदम जे जिस्म में रूह बि कोन आयो कुन तो नबीयन मां मोहम्मद अॻ में नबी हुयसि सुभान अल्लाह मुझे हेठा नूर कर मुझे अखिन में नूर कर मुझे कन्नन में नूर कर मुझे मथे में नूर कर मुझे सीने के नूर कर वजअली नूरा मां मोहम्मद सजे सारे के नूर कर सुभान अल्लाह सुभान हिया चवंदा विया वठ जोरा रसूल जी सुभान केर कमदा वया मवाली न कामिल अकमल नेक बारा